नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त अॻूणे जज शाहिद हुसैन सूमरो एडवोकेट अॻूणे MP ज़ुल्फ़कार खे ₹1 अरब जो हर्जाणे वारो नोटिस मोकिले छॾियो। 7 ॾींहनि में माफ़ी वठी ₹1 अरब हर्जाणो ॾियो, न त अव्हां ख़िलाफ़ क्रिमिनल ऐं सिविल केस कयो वेंदो। हर्जाणे वारे नोटिस में अहिड़ो मतन कयो वियो आहे: शाहिद हुसैन सूमरो एडवोकेट ख़िलाफ़ ज़ुल्फ़कार पारां केस दाख़िल कयो वियो हो, जेको सिंध बार काउंसिल खारिज करे छॾियो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त अॻूणे जज शाहिद हुसैन सूमरो एडवोकेट अॻूणे MP ज़ुल्फ़कार खे ₹1 अरब जो हर्जाणे वारो नोटिस मोकिले छॾियो। 7 ॾींहनि में माफ़ी वठी ₹1 अरब हर्जाणो ॾियो, न त अव्हां ख़िलाफ़ क्रिमिनल ऐं सिविल केस कयो वेंदो। हर्जाणे वारे नोटिस में अहिड़ो मतन कयो वियो आहे: शाहिद हुसैन सूमरो एडवोकेट ख़िलाफ़ ज़ुल्फ़कार पारां केस दाख़िल कयो वियो हो, जेको सिंध बार काउंसिल खारिज करे छॾियो।